बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। बहादुरपुर में थैलेसीमिया में मुब्तला मासूम नींगरी फौत। पोरियत ज़फ़रुल्लाह बहरानी जी थैलेसीमिया में मुब्तला धी ऐं पुट मां संदसि 2 वरनि जी धी ज़ोया बरवक़्त इलाज न थियण सबबि फौत थी वई। पोरियत धी जे विछोड़े बाद साॻे मूज़ी मर्ज़ में मुब्तला पुट सईद अहमद बहरानी जे मुसलसल बीमार रहण ते सख़्त परेशान आहे, जंहिं वसवारनि खे अपील कई आहे त मुंहिंजे मासूम पुट जो इलाज करायो वञे। चुल्ह में पीपल्स पार्टी जे जियाले जो साथियुनि समेत सीएमओ ऑफिस ते काह। सीएमओ खे कुटको। पीपल्स पार्टी ठुल जे सदर ऐं ज़िला काउंसिल ऑफिस जे ऑडिटर साथियुनि समेत चीफ म्यूनिसिपल ऑफिसर जे ऑफिस ते काह करे सीएमओ नवाज़ गोलो खे कुटको ॾिनो। सीएमओ मूजिब बरकत दश्ती खां 1.5 लाख रुपया वरिता हुआ, जंहिं तां हुन भाइरनि समेत ऑफिस ते हमलो कयो आहे। जॾहिं त बरकत दश्ती जो चवणु हो त सीएमओ ॾांहुं 7,10,000 रुपया आहिनि। पैसा घुरण लाइ ऑफिस वियसि त हुन गार गंद कई। कोयटा में इंतजामिया कोरोना सबबि यौम अली ते निकिरंदड़ जलूसनि ऐं मजलिसनि ते पाबंदी मढ़े छॾी। कोयटा में कोरोना जी शरह में वाध सबबि ज़िला इंतजामिया यौम अली जी मुनासिबत सां शहर जे 2 मुख़्तलिफ़ हंधनि अमलदार रोड खां प्रिंस रोड ऐं हज़ारा टाउन खां निकिरंदड़ जलूसनि ऐं इमाम बारगाहनि में मजलिसनि ते पाबंदी मढ़े छॾे नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। सोबतपुर वेझो अणसुञातल कार सवार 14 वरनि जे नीगर खे अगवा करे विया। ॻोठ ट्रिघी मां ॾींहुं ॾिठे जो अणसुञातल कार सवार 14 वरनि जे ज़ीशान अली अबड़ो खे ज़बरदस्ती कार में विझी फरार थी विया। ॿुधायो पियो वञे त नीगर खे कारे रंग जी सरकारी नंबर प्लेट वारी गाॾी में घर ॿाहिरां 3 ॼणनि अगवा कयो, जंहिंजा मुंहुं ढकियल हुआ। नीगर जे अगवा जी इतला ते पुलिस नाकाबंदी करे छॾी, जॾहिं त नीगर जो को ॾस पतो न पइजी सघियो आहे। लाड़काने में हिंदू बिरादरी पारां मसण खे ड्राहे पार्क ठाहिण ख़िलाफ़ एहतजाज। लाड़काने जे करमान बाग में क़ाइम हिंदुनि जे मसण खे मुबैना तौर ड्राहे पार्क में तब्दील करण ख़िलाफ़ हिंदू बिरादरी पारां प्रोफेसर विजय कुमार, मोतीराम, कल्याणदास ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। संदन चवणु हो त सालनि खां गैर कानूनी तौर हिंदू पंचायत जे चेयरमैन जो दावा कंदड़ डॉक्टर धर्मपाल ऐं उन जा साथारी ॿारनि जी समाधियुनि खे ड्राहे उते पार्क ठाहिण चाहिनि था। अहिड़े अमल सां असांजे सवें ॿारनि जी समाधियुनि जी तज़लील थी आहे। हुननि मुतालबो कयो त मसण खे बहाल करे पार्क जो कमु बंदि करायो वञे। मंछर ढंढ मां पाणी नेकाल करण ख़िलाफ़ मोहाणनि जो एहतजाज। मोहाणनि मंछर बंद ते धरणो हणी सख़्त एहतजाज कयो। इन मौक़े ते मंछर बचाओ इतिहाद जे चेयरमैन मौला बख्श मलाह, फैज़ मोहम्मद मलाह, मोहम्मद आलिम मलाह ऐं ॿियनि दाहींदे चयो त मंछर अॻु में ई तबाह लॻी पई आहे। मथां वरी आबपाशी खाते पारां मंछर ढंढ मां मिठो पाणी नेकाल कयो पियो वञे, जंहिं सबबि ढंढ जे 12 फुटनि मां घटी 8 फुट ओन्ही थी वई आहे। मच्छी न मरण सबबि असीं बेरोज़गार थी विया आहियूं। सुप्रीम कोर्ट मामले जो नोटिस वठी ढंढ खे बचाए। मसू भुरगड़ी में वाणकी वसी में छिते कुते हिकु बकरी समेत 3 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मियुनि में हाकिम लगारी, ज़ीशान अली, अब्दुल्ला लोहार शामिल आहिनि, जिन खे सिविल अस्पताल हैदराबाद नियो वियो, जॾहिं त यूसी मसू भुरगड़ी जो सेक्रेटरी ऑफिस मां ग़ाइब आहे, जंहिं करे कारोबार ठप बणियल आहे। कुता मार मुहिम शुरू न थियण सबबि इलाइक़े में कुतनि जो आज़ार वधंदो पियो वञे। सेवण में सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस पारां SOPs ते अमल करण लाइ मरीज़नि खे हिदायतूं। इस्पताल इंतज़ामिया पारां ईंदड़ मरीज़नि ऐं साणनि गॾु ईंदड़ शहरियुनि खे सख़्ती सां हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि त हू बिना मास्क जे इस्पताल अंदरि दाख़िल नथा थी सघनि ऐं मरीज़ सां रुॻो हिकु ॼणे खे छॾियो वेंदो। इस्पताल जे डायरेक्टर डॉक्टर मोइनुद्दीन सिद्दीकी मूजिब इस्पताल अमलो आवाम सां मुकम्मल सहकार करे रहियो आहे। ऐं घोटकी में सेशन कोर्ट ॿाहिरां हमले में पुलिस एहलकार ज़ख़्मी पुलिस एहलकार सज्जाद अली वसीर खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मी पुलिस एहलकार मीडिया खे ॿुधायो त थाणे जे सरकारी कम सां रिकॉर्ड खणी कोर्ट आयो हुअसि, जिते जवाबदारनि अली ख़ान, बदरदीन, अब्दुल मालिक, आगा शाही, अब्दुल ख़ालिक, अमजद निसार ऐं ॿियनि हमलो करे ज़ख़्मी कयो आहे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jakabnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।